शादी कराए था तो ठीक है। इथे इथे दिसी चोकर दिसी दिसी प्यालो करेगा ठीक है वरी थींदो थोड़ा वो 16 अवसाद वठ जो सभिनी जा डायलॉग उते आहिनि थोरा घणा पोइ हुनखे ॿाहिरि आउट कयो। हीअ ॾिस रोशनी मूं तुंहिंजे लाइ गिफ्ट आंदो आहे। गिफ्ट तुंहिंजी पसंदि जो मूं वॻो आंदो आहे। क्यों रोशनी हीअ ॾिस मूं तुंहिंजे लाइ वॻो आंदो आहे तुंहिंजी पसंदि जो। न खपे मूंखे इहो वॻो। रोशनी तोखे पंहिंजी इज़त जो ख़्यालु न आहे। मुसा तू मथे वेठे हैं तोखे कंहिंजी इज़त जो ख़्यालु मां चवां थो हिते हट यकदमि तूं उथ जा रड़ियूं करे यकदमि बाबा बाबा पोइ हे वञे नी मां गाॾी करण थो निकिरी पोइ तूं चए बाबा अखियूं पट बाबा बाबा अखियूं पट। जेॾी महिल उछलाए थी न हिते तोखे कावड़ अचणु खपे एक्सप्रेशन ॾे कावड़ वारा। रोशनी हीअ बि तुंहिंजी पसंदि तुंहिंजे लाइ वॻो आंदो आहे वठो। न खपे मूंखे अहिड़ो वॻो। यार छा थो करीं पुटनि जे चेहरे जे अॻियां झल थोरो पहुचे थी पुट। क्यों रोशनी हीअ ॾिस मां तुंहिंजी पसंदि तुंहिंजे लाइ वॻो आंदो आहे। न खपे मूंखे इहो वॻो। रोशनी तोखे कजी इज़त जो ख़्यालु ई न आहे। चाचा साईं बाबा चाचा बाबा चाचा साईं बाबा चाचा साईं बाबा छो थियो तो रोशनी रोशनी तू 2 मिनट चाचा जो ख्याल कर मां जल्दी गाड़ी कराए हिमल ही तो अचां। ठीक है जल्दी जल्दी। बाबा बाबा सुठो बाबा 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 कटे थोड़ी अखियूं बंद कर। मरे तो नहीं। हां ना ना मरे ना तो अखियूं बंद कर। चल बाबा अखियूं पट। बाबा क्यों खोल बाबा बाबा क्यों खोल हाने खोल खोल हो रहा बेबी हाने बंद कर अखियों हाने बंद कर। क्यों बंद कर अखियूं। बाबा क्यों खोल बाबा बाबा क्यों खोल। बस ये सीने पे कट एकड़ा में छोकरी वरी दियो चमलो बाबा क्यों खोल। क्यों बाबा क्यों खोल बाबा ओ मिठड़ा बाबा क्यों खोल। बाबा क्यों खोल बाबा कटे जाओ बाबा क्यों खोल पादा कम देखा जा आदा कावड़ मुरी दारे भागा थे खामोश तोखे कंजी इज्जत जो ख्याल ही ना है इने ले जे में मथे। क्यों तोखे कजी इज्जत जो ख्याल ही ना है। अटक थियो चाचा सही छोकरी बन चाचा सही बाबा चाचा सही चाचा चाचा सही बाबा चाचा सही बाबा तव्हांखे छो थियो। रोशनी मम्मी चाचा जो ख्याल कयो मां जल्दी गाड़ी कराए हिमल ही तो अचां। बाबा 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 सही बाबा बाबा क्यों खोलो था बाबा बाबा कट थियो जबरदस्त बियो मज़ो थिए ये कहानी लेखक के डायरेक्टर के समझ में ईंदी हो फिलहाल हले हले ता सोनी कीअं था वरी मिलो मिलाइण वन पहिरीं नफ़रत ता कीअं हे छा हलो बा फोटो तो जो दई मां गुजरात रोशनी जी थोरो नामे खिल रोशनी मां तो ये भगवान भाई खिलन बाप रोशनी सीरियस मां तुंहिंजी पसंदि जो तुंहिंजे लाइ वॻो आंदो आहे। न खपे मूंखे अहिड़ो वॻो। सही जो पुट फर्स्ट क्लास छोकरी उठा